कराची में ख़बर ईंदा त सिंध जे आलिम मुहक़िक़ ऐं अॻूणे सीनेटर यूसुफ शाहीन जंहिंजा लिखियल टीआरओ खन किताब अमेरिका, यूरोप ऐं इंडिया में ॾाढे ध्यान सां पढ़िया वञनि था। इन जी नूरियाबाद वारे ॿिनि ज़मीनुनि 8 एकड़नि ऐं मडवी मोटियल सां लॻ 4 एकड़ ते थाणो बुलाखान टाउन कमेटी जे चेयरमैन सुरेश कुमार कब्ज़ो करे वरितो आहे। सुरेश कुमार इहो हुल हलाईंदो रहे थो त हिन 1800 एकड़ ज़मीन ख़रीद कई आहे। सवाल इहो आहे त हिन एतिरा पैसा किथां आंदा या हू कंहिं जी खुशी ते कब्ज़ा कंदो रहे थो। हिन इहा ज़मीन कंहिं खां ख़रीद कई आहे। इन बाबति कानून लागू कंदड़ इदारा बि ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।